खैबर पख्तूनख्वा सूबे में अॼु ईद उल फित्र मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। बाक़ी मुल्कनि जे ॿियनि हिस्सनि में ईद उल फित्र सुभाणे मल्हाई वेंदी। खैबर पख्तूनख्वा सूबे में अॼु सरकारी तौर ईद उल फित्र मल्हाई पई वञे। पिशावर, सवाबी, हज़ारा ऐं लोअर दिर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद उल फित्र जी नमाज़ जा वॾा इज्तिमा कया विया। बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में बि अॼु ईद मल्हाई पई वञे। पशीन, ज़ोब, किला अब्दुल्ला ऐं ॿियनि इलाइक़नि में ईद नमाज़ अदा कई वई। कराची में बुहैरी बिरादरी अॼु ईद मल्हाए रही आहे। सदर जी ताहिरी मस्जिद में ईद नमाज़ अदा कई वई। उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। होॾां सऊदी अरब ऐं यूएई समेत नार वारनि मुल्कनि में अॼु ईद उल फित्र मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मस्जिदुल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद जी नमाज़ अदा करे आलम इंसानियत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। ॿिए पासे मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे ऐलान मूजिब पाकिस्तान में शवाल जो चंड न नज़र अचण ते ईद उल फित्र सुभाणे मल्हाई वेंदी।